अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जी मां जो ॼातर सुञात तल फ़कीर मारू सोलंकी यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसी से हाज़िर थी रहियो आहियां। उम्मीद त तव्हांखे जेके बि मां कहाणियूं ॾींदो थो अचां, कुझु तव्हांखे अॻु में ॾिनियूं में अॻे दौर जूं हुयूं, कुझु वॾड़नि जूं ॻाल्हियूं, कुझु पंहिंजूं अकुलनि जूं, पंहिंजे दिमाग़नि जूं, वरी ही बि जेके किताबी ॻाल्हियूं तव्हांखे मां ॾियां थो, हिननि में बि तव्हां कुझु फिरायो, कुझु सम्झो। हाणे हीअ जेका हींअर मां कहाणी तव्हांखे रिकॉर्ड चैनल ते मुश्ताक परदेसी ते ॾेई रहियो आहियां, इहा आहे अढाई बेवकूफ़। अढाई बेवकूफ़ तव्हां हिननि खे सम्झिजो त अढाई बेवकूफ़ कीअं थिया, या ॿ थियनि या टे थियनि चारि थियनि, हे अढाई कीअं थिया। त हाणे इहो मां तव्हांखे ॿुधायां थो त ॾिसूं त इहो छा थो थिए। कहाणी शुरू थो कयां त हिकिड़ो बादशाह हो जो ॾाढो अयाणू हो, नत नवां बेवकूफ़ीअ जा हुकुम पियो कंदो हो। संदसि वज़ीर वीचारो अहिड़नि हुकुमनि जे करे बेज़ारु थी पियो हो, पर छा करे, लाचार खे आचार कोन्हे। हिकिड़े ॾींहुं बादशाह वज़ीर खे चयो, अढाई बेवकूफ़ वठी अचु, न त तोखे फांसी चाढ़ींदुसि। हाणे तो वज़ीर खे फासाए। हाणे ॾिसूं त वज़ीर छा थो करे। तोखे फांसीअ चाढ़ाईंदुसि। वज़ीर ॾिठो त इनकार कंदुसि त नाहक मौत जे मुंहं में विंदुसि। तंहिं करे अर्ज़ु कयाई त जीअंदा क़िबला हिकु हफ़्ते जी मोहलत ॾियो, हफ़्ते बाद कमु पूरो करे ईंदुसि। बादशाह खेसि मोहलत ॾिनी। वज़ीर कचहरीअ मां उथी घर आयो, सोच वीचार करे बेवकूफ़ ॻोल्हण लाइ घरां रवानो थियो। कुझु पंध करण बैदि हिकिड़ो मुसाफ़िर साम्हूं ईंदे ॾिठाई। पाण में गॾिया ख़ुशि ख़बर ख़ैर ऐं वाक़फ़ियत बैदि हिन खां पुछियाईं त अदा कर ख़बर, केॾां थो वञी। जीअं को मिट माइट ईंदो आहे, हुन खां हाल अहिवाल पुछिबो आहे, ख़ुशि ख़िलाफ़त कजे आहे, बानी हुन खां पुछे पियो त अदा कर ख़बर केॾां थो वञी। तॾहिं मुसाफ़िर चयो त अदा मुंहिंजी ज़ाल हुई जेका ॿिए मर्द सां बदपेशी थिए पई। मूं घणो ई खेसि सम्झायो, पर हूअ न सम्झी। आख़िर मां कक थी खेसि घर मां कढी छॾियो ऐं हिन जी यार जो घर मुंहिंजे घर जे साम्हूं आहे। जॾहिं हूअ घर मां निकिती तॾहिं वञी पंहिंजे यार वटि ठही ठुकी वेठी। हिन खे अॼु पुटु ॼाओ आहे, हिन जो यार ॿाहिरि वियल आहे, तंहिंखे ओॾां मुबारक ॾियण पियो वञा। वज़ीर ॾिठो त अहिड़ो बेवकूफ़ को ॿियो, सो खेसि वठी हाणे बादशाह जे हाज़िर कयईं। बादशाह वज़ीर खां पुछियो त बेवकूफ़ आंदाई। वज़ीर जवाबु ॾिनो त हाओ साईं। बादशाह पुछियो त किथे आहिनि। वज़ीर चयो त साईं हिकिड़ो ही आहे, पहिरियां ई हिन खां हाल अहिवाल वठो, पोइ ॿी ॻाल्हि। बादशाह हिन खां अहिवाल वरितो। सॼी ॻाल्हि ॿुधी बादशाह थोरो खिली वज़ीर खे चयो त बेशक हिकिड़ो बेवकूफ़ ही आहे, बाक़ी ॾेढ बेवकूफ़ किथे आहिनि। वज़ीर जवाबु ॾिनो त जीअंदा क़िबला गुस्ताखी माफ़, ॿियो बेवकूफ़ तूं पाण आहीं, जंहिं मूंखे अहिड़ी बेवकूफ़ीअ जहिड़ी कम लाइ हुकुम ॾिनो। बादशाह कंधु खणी हेठि कयो ऐं क़बूलु कयाई, पर चयाई बाक़ी अधु बेवकूफ़ त आउं पाण आहियां। सम्झो आहियां जो सम्झ हूंदे बि तव्हांजे चवण ते बेवकूफ़ वठणु वियुसि। बादशाह वज़ीर जो जवाबु ॿुधी ॾाढो शर्मसार थियो ऐं वरी कॾहिं अहिड़ा हुकुम कोन ॾिनई। अदा इहे अढाई बेवकूफ़ थी आहे हिते ई। वज़ीर त सियाणा हूंदा आहिनि, जेकॾहिं बादशाह मुझंदा आहिनि। वज़ीर बादशाह जे ॻाल्हि ते वञी हिकु त बेवकूफ़ उहो वठी आयो, ॿियो त वज़ीर बादशाह खे ॻाल्हियुनि में फासाए अची त ॿियो बेवकूफ़ आहीं तूं, जो तुंहिंजे चवण ते लॻी मां बेवकूफ़ ॻोल्हण वियुसि। बादशाह चयसि टियों जी साईं, टियों त बेवकूफ़ अधु मां आहियां न, जो मां तोखे हिते सम्झाणी ॾियां त थियो, पर हाणे अधु बेवकूफ़ मां बि आहियां त माना अधु मां थियुसि, ॿ तव्हां थियो, अढाई बेवकूफ़ थियासीं। इहा ॻाल्हि थी वई हिते पूरी। अदा थोरो कंहिं बि ॻाल्हि खे सोचींदा कयो, सम्झंदा कयो।
ऐं हीअ कहाणियूं जेके मां तव्हां ॾे मज़ेदार मोकिलींदो आहियां, वराए वराए ॿुधो, इन्हनि खे वराए वराए तव्हां बि ॿुधो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं बि मोकिलियो। तव्हांजो मां थोराइतो थींदुसि, तव्हांजी महिरबानी थींदी। तव्हां मूंखे पूरी दुनिया में मशहूरु कयो, मूंखे मोट सुठी मिली आहे। हीअ जेको यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसी जो, त जंहिं ते मां कहाणियूं रिकॉर्डिंग करे रहियो आहियां, हो बि मूं मुतमिन आहे, ख़ुशि आहे तव्हांजो दोस्तनि जे दुआउनि सां। ऐं हुनजो नंबर जेको आहे मां तव्हांखे हर कहाणीअ में हाणे रिकॉर्डिंग करायां थो, त उन नंबर ते तव्हां जेकॾहिं पंहिंजूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हुजनि, आकुलमंदियूं हुनरातियूं हुजनि, या को सुवाल को जवाबु तव्हां हुनखां पुछी सघो था। इन नंबर ते रिकॉर्डिंग कराए सघो था ऐं ॻाल्हाए सघो था। ऐं हीअ जेके मां तव्हां ॾे मोकिले रहियो आहियां, त महिरबानी करे हिननि जा पैसा कोन्हनि, तव्हां बि ॾिसो, तव्हां पंहिंजे दोस्तनि खे बि ॾेखारियो, उन्हनि ताईं कंहिं पहुचायो, वरी उन्हनि खे चओ अॻिते पहुचाइनि। त हीअ जेको मुंहिंजो चैनल आहे मुश्ताक परदेसीअ जो, उनजो यूट्यूब चैनल जो नंबर आहे, मां तव्हांखां लिखायां थो। हीअ नंबर जेको आहे मुश्ताक परदेसीअ जो, तव्हां नोट कजो, 0308 82 56 074, 030882 6074। इहो अथव हिन जो चैनल वारे जो नंबर। जेकॾहिं का बि तव्हांखे रिकॉर्डिंग कराइणी आहे, का ॻाल्हि करणी आहे, को सुवालु करिणो आहे, इन नंबर ते तव्हां हिन खां पुछी सघो था। छो त हीअ जेको अढाई बेवकूफ़ मूं तव्हांखे ॿुधाया, त इन ते बि मूंखे कुझु थोरियूं ॻाल्हियूं यादि अचनि थियूं। त अढाई बेवकूफ़ ठही विया। जेकॾहिं तव्हां बि कंहिं ॻाल्हि खे सोचींदव, सम्झंदव, त ॾेढ बि ठाहे सघंदव, सवा बि ठाहे सघंदव। हाणे वरी तव्हांखे अॻिते ॿियनि कहाणियुनि जो इंतज़ारु हूंदो ऐं मां मोकिलींदुसि, त तव्हां मूंखे उमेदु आहे त हे ॿुधी ऐं दोस्तनि ताईं पहुचाए तव्हां हिननि जी मूंखे मोट भरपूर ॾींदव ऐं मूंखे ख़ुशी थींदी। ख़ुशी मिली आहे तव्हांजे मोट मां, जिथे बि हुजो ख़ुशी हुजो। दुआउनि सां मां तव्हां सां दुआ घुरायां। अलाह ऐं अलाह रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो, तव्हां मूंखे दुआ कंदा। अस्सलाम वालेकुम।